तंगवानी लग 4 ॾींहं अॻु तंगवानी थाणे जी अदब मांझी पुल वटां कंदकोट रवासी पुरत पिलंबरी जे कम बहाने सां घुरायल ज़हीर मलिक जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। धाड़ेलनि ज़हीर मलिक जी ज़ंजीर सां जकड़ियल तस्वीर वायरल कई आहे। जॾहिं नौजवान जी तस्वीर वायरल थियण ते घर में कोराम मची वियो। राब्तो करण ते वारसनि जो चवणु आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजो गुज़र सफ़र मज़दूरी ते आहे। धाड़ेलनि खे भुंग जा पैसा किथां ॾियूं। मूवी जे वारसनि एसएसपी कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई खे अपील कई आहे त असांजे नौजवान ज़हीर मलिक खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए ॾिनो वञे। वायरल थियल ऑडियो में मूवी जो वारसनि खे छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। चोथों ॾींहुं आहे मां अगवा थी वियो आहियां। धाड़ेल चवनि था त 4 ॾींहंनि में पैसनि जो बंदोबस्तु कयो, 4 ॾींहं न त मूंखे मारे छॾींदा। महिरबानी कयो, पोयनि खे हथ ॿधी ॿधी इतला कयो त मां अगवा थी वियो आहियां। भाऊ चए थो 20 लख रुपया गॾु कयो, चोथे ॾींहुं तव्हां खां मां वर्दी वठूं, न त मूंखे मारे छॾींदा। हिते ईसा वॾा रईस मोहम्मद शरीफ़ मुंहिंजो गिलो कयो, मुंहिंजे ॿारनि जी पारत गुलाम नबी।